अस्सलामुअलैकुम दोस्तों। परू उर्फ परियल चांडियो केरई किथां जो आहे। परू चांडियो आख़िर कीअं धाड़ेल थियो। परू चांडे फुर दौरान पंजाबी औरत जे करे हुन पंहिंजे साथी खे छो क़त्ल कयो। परू चांडे खे पंहिंजे दोस्तनि मारायो या वरी पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। सॼी हक़ीक़त तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नओं आहियो त महिरबानी करे असीं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध बलोचिस्तान जो मशहूर धाड़ेल परू चांडे जो तालुक दादू ज़िले हाटपाट में वाक़ आहे। परियल धाड़ेल एटी दौर भरिसां वाक़ मिर्ज़ू ख़ान चांडे जे ॻोठ में मोहम्मद सालेह चांडे जे घर में जनमु वरितो, जंहिं मां ही टे भाइर हुआ, परियल, अली अकबर, अली गौहर ऐं असगर चांडियो। परू चांडियो धाड़ेल न हो, पर वॾेरनि जे कंहिं समाज सां हिकु खुदरू जंग जो नालो हुयो। परू चांडियो कंहिं रस्ते वेंदड़ कुराड़ी औरत खे ॾिसंदो हो त उन जा पेर चुमंदो हो, ऐं हू जॾहिं कंहिं जवान निगरी औरत खे ॾिसंदो हो त अजरक पंहिंजे कुलनि तां लाहे अधी चई संदन मथे ते रखंदो हो, ऐं हू अणपढ़ियल बाग़ी हो। लेकिन यादि रखो, सिंध उहा सरज़मीन आहे जंहिं परू जे लाश मथां 10,000 अजरक संदसि क़बर मथां सवें मण गुल निछावर कया हुआ। परू चांडे खे धाड़ेल पुलिस कयो हो। पुलिस वॾेरनि जूं वांगारूं वहंदे परू खे बाग़ी बणायो हो, ऐं पुलिस अॼु बि ग़रीबनि सां ॾाढ कंदो पियो अचे। ऐं परू चांडियो क्रिमिनल न हो, हू कारे कानून जे करे बाग़ी बणियो हो। आख़िर 14 अप्रैल 1984 ईस्वी दारे दरगाह सैदी मुसाणी वेझो शाह पंजू रेली फाटक ते दादू पुलिस जे हथां परू चांडियो मारिजी वियो, जंहिं में संदसि साथी गुलाम कादिर मीरबर मलाह बि हो। एतिरनि कारवाइनि खां पोइ बि संदन जा लाश वाक़े पीर कंडू क़ब्रिस्तान में अॼु बि दफ़न थियल आहिनि। उमेद आहे त हिन अहिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।